केर दादिया केर आकिल रुबा व्याजो खाण वारो बियो कलामुल्लाह ते नजर तकर कलामुल्लाह में रब करीम शाह फरमायो फाज़नु बिहरब मिनल्लाह व्याजी सा रब करीम दी जंगिया कंजी दादिया व्याजी सा कंजी जंगिया आए को एड़ो जेको चवे त मां रब को जंग खटी सके आवाज है कुरान पाक में रब करीम लफ्ज फरमाए छो व्याजी सा अल्लाह जी जंग होडे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जुमला मुबारक लिखा प्याती आलम सगोरन जे मौजूदगी में माए अर्ज तो कया पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लफ्ज मुबारक बिरवायत मुख्तलिफ एक रिवायत में फक अन्नमा जना बि उम्मीही हिकड़ो रुपयो खाधे जणो सगी माउ सा जिना के छा के बाबा डाढिया मां छो तो डाढिया चवराया जणो सगी माउ सा जिना कई कई व्याज खाइण वारे ऐ महबूब सजी हदीस मुबारक बीठिया व्याज खाईंदड़ ते भी लानत व्याज खाराईंदड़ ते भी लानत देती लेती कराईंदड़ ते भी लानत व्याज वारो सामान खरीदड़ जे मथां भी लानत पो मां तो को हे भी जुमलो तो पुछा कया जे पंहिंजे माउ सां ज़िना कई भला ते जो ईमान बचो छा नबी जी हदीस साईं मीरोन साहब फरमाइंदा त कुरान कुरान वा अल्लाह जो न्यापो हदीस पाक रसूलुल्लाह जो न्यापो अल्लाह जो न्यापो भी पहचान फर्ज आ त रसूलुल्लाह से जो न्यापो पहचान भी फर्ज आ अम्मा सा जिना कई त ईमान तवज्जो कर अम्मा सा जिना कई त ईमान ओ मुसलमानो अन्या कणक जे लहण में महीनो ब पयो आ हाणे को वठी करे व्याज जो कारोबार शुरू थी आवाज बिज भी व्याज ते वतो से कलर भी व्याज ते वतो से वो डिगडुग हलायो से वो भी व्याज ते कणक लथी कोने अवली व्याज जो कारोबार को छो था रड़ियो कयो त अज़ाब आ बेबरकतिया तबाहिया मा असाबकुम मिन मुसीबतिन फबिमा कसबत ऐदीकुम कुछ पंहिंजे हथन दे भी ते ॾिसऊं असां जा हथ काथे पा ओ मुसलमानो नाराज न थियो जॾहिं असां जो खाइण व्याज उथण व्याज सुम्हण व्याज ॻाल्हाइण व्याज पो अल्लाह सां जो जंग कंदासीं असां जे घरनि में सुकून कीअं ईंदो हिकिड़ो वीडियो आम हलंदो रहंदो आहे जेके मोबाइल नेट हलाइण था पिया हिकिड़ी क़ब्र आ जे क़ब्र जे मथां बि हेॾा जीत चुरन था पिया क़ब्र जे मथां बि हेॾा जीत चुरन था पिया हो जेके भरन था पिया उहे पुछा था कनि बाबा हे कंहिंजी क़ब्र आ असांजो हमरा हो व्याजी हो जे घरनि जा घर दबाव करे छॾिया व्याजी हो ॾाढो मनो कंदासीं पर को न मुड़ंदो ये जेके मथों जीतन हेठ त हाल अल्लाह सही शलपना दे रब करीम महफूज रखे ओ मुसलमानो बच्चन जे माल जे वधाण जे लाए पंहिंजी क़ब्र न तबाह कयो बच्चन जे ज़मीन प्लाट बिल्डिंग जे वधाण जे लाए पंहिंजी आख़िरत तबाह न कयो बच्चो व्याज खां मां हीअं बि चवंदो इन खां वधीक बि तबाही कहिड़ी थींदी आहे माण्हू व्याज में जॾहिं चक्र वेंदो आहे ज़मीन खपी वेंदी आहे पोइ बि व्याज न लहंदो आहे घर खपी वेंदो आहे पोइ बि व्याज न लहंदो आहे बचन जो सोन खपी वेंदा पोइ बि व्याज न लहंदो आहे अञा हे बि जुमलो चवां काथे काथे त नियाणियूं खपी वेंदियूं आहिनि पोइ बि व्याज न लहंदो आहे मां ग़लति थो चवां खोड़ मां मिसाल ॾेई सघां
मना अल्लाह सा जो जंग तो करे बच्चो तो कुछ भी नहीं बचंदो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह ताकतवरा केरु नखो जंग खटी सगंदो। तवज्जो करे करो ॿियो बि वाक़ियो ॿुधायूं तो वञा। हरत मौलाना सुबगतुल्लाह जोगी साहब ॿुधाए असाने झटपट जे हलाए केॾे वियासीं। ओ मुसलमानो मन को तौबा करे विझे, मन को हिकिड़ो माण्हू बि व्याज खां परे वञे उन जे करे यार असांजी आख़िरत बि बची पवंदी। साईं जोगी साहब ॿुधाए झटपट जे पासे ॾे मां जो ॾे वाइद ते वियुमि। खोड़ माण्हू हा जिन ॻाल्हि ॿुधाई जे असांजो अज़ीज़ करीब वफ़ात करे वियो। वफ़ात करण खां बाद में जंहिं टेम ते उनखे कब्र में पूरियो पाओ मथो मिटी पाओ विझो आखिरी कोडन सां ठापी पायो। उन टेम ते हिकिड़ो वॾो कारीगर नांग जंहिं जाए तो मुर्दे जो मुंहुं ज़ोरियो न जाए तो खॾ करे हेठि लही वियो। जंहिं जाए तो मुर्दे जो मुंहुं खोड़ माण्हू बीठा पर कंहिंखे बि ताक़त नथी त नांग खे मारे। केरु मारींदो मोकिलण वारो ई अहिड़ो हो। केरु मारींदो कंहिंखे ताक़त ई नथी कंहिंखे जुरत ई नथी। उन चाहे तो खॾ खोटे करे हेठि मुंहुं वटो लही वियो। जंहिं टेम ते मुंहुं वटो नांग लही वियो हर कंहिं माण्हुनि खां रड़ियूं निकिरी वियूं। यार हिन जो कहिड़ो अमल हो जेके ॿाहिरां माण्हू हुआ उहे पुछा पिया कनि जो गुनाह कहिड़ो हो। जेके पाड़े वारा हुआ उन्हनि चयो असांखे पतो आहे। चयो कहिड़ो तव्हांखे पतो आहे? चयो अल्लाह साईं सज़ा असांखे ॾेखारी आहे छो त इहो असांजे ॻोठ जो वॾो व्याजी हो। असांजे ॻोठ जो वॾो व्याजी हो। ॾाढो ई मनो कंदासीं त ग़रीबनि जा जुगा तबाह करे छॾियई। ग़रीबनि जा का शइ पोते न छॾियई। हे चंदो हो बाबा मुंहिंजो कारोबार मां कंदुमि पोइ अल्लाह अखियुनि सां ॾेखारे पोइ। ओ मुसलमानो बचो व्याज खां, ओ मुसलमानो बचो व्याज खां। यार शैतान